वालेकुम, आपके साथ चांद नवाज चावड़ा। ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर मुंहिंजे चैनल ते भली का 4 बार बोल रहे हैं, पढ़ने लिखने वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए हैं? अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नंढड़े मासूम जे पीउ चयो त आऊं पंहिंजे औलाद खे ख़ैरात वठण दर दर ते कोन पिनाईंदुसि, पर के हुनखे पिनाए। रुको जरा, सबर करो। आख़िर में अलबदर स्कूल वारनि खे गुज़ारिश था कयूं त उन्हनि जी ॿारनि जी फीस माफ़ कनि ऐं बल्कि स्कूल जो समूरो सामान किताब थेला समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? पते मुँह कर बात न पटे मक्ख न दी नहीं। बड़ा हरामी हो बेटा। आख़िर में अलबदर स्कूल वारनि खे गुज़ारिश था कयूं त अहिड़नि ॿारनि खे कीअं सुधरंदी इहा क़ौम।